टोकरी हाई कोर्ट के हुक्म ते DFO लाड़काना मालिक ॾिनो मल्हा रेंजर्स अब्दुल करीम मंगरियो ऐं DSP बाकराणी जी अॻवाणी में यूनिवर्सिटी थाणे जी पुलिस हटड़ी गुलाम शाह हुसन वाहण ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस जी वॾी जी मदद सां अमरोट वेले कार्रवाई कई वई, जंहिंमें गैर कानूनी तौर 3000 खां वधीक सरकारी ज़मीन ते कार्रवाई करे कब्ज़ो ख़त्म कराए। कार्रवाई दौरान हेवी क्रेन मशीनुनि ज़रिए गैर कानूनी ट्यूबवेल ख़त्म कराया विया, जो त रबी जी फसल जी तैयारी पिण ट्रैक्टर जी मदद सां कराई वई। इन मौके ते DFO लाड़काने मालिक ॾिनो मल्हा मीडिया खे ॿुधाए त ही ऑपरेशन हाई कोर्ट जे हुक्म ते कयो पियो वञे। जेसिताईं ॿेले खाते जी ज़मीन ते गैर कानूनी कब्ज़ो नथो ख़त्म करायो वञे, एसिताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।